तक केतिरा भेरा लुटो आहे त पंहिंजे हथ जी का बि शइ मूंखे न ॾींदी कर। कुछ होश कर मुआ छो अची न्याणीअ मथां दोडा फाड़िया अथई। ईअं त तूं पासो वठी असल त तोए अछो मुंहुं करे थी छॾियो आहे। इहो तव्हांजो अछो मुंहुं कुदरत वारे कयो आहे। तूं ऐसी ताईं वात बंदि न कंदी जेसि ताईं तोखे सट कोन ईंदो। अलन ही गाड़ी कंहिंजी आहे? मूंखे त ही गाॾी मुराद वारनि जी लॻे थी। जे मुराद वारनि जी गाड़ी आहे त उन्हनि मां हिकु न हिकु ज़रूर ईंदो। हिते त केरु नज़र न पियो अचे। हूंदा किथे उसे पासे में पाणे अची वेंदा। अकबर गाॾी ॻोठ काए हलो छा? यार अजीब माण्हू आहीं, पादर खाइण आहिनि छा? अच हलूं। 2-3 मिंट इंतज़ारु कयूं था। जेकॾहिं को आयो त गाॾी कायो न हलूं था। जेकर हू भॼण निकिता त पोइ जेकॾहिं असीं पंधु हलंदासीं त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? अदा मूंखे त सोट जो को बि ॾसपतो न मिलियो। ख़बर त मूंखे बि कान थी पए, पर अली खान ॿाहिरि वियल आहे। मता हुनखे किथां ॾस पतो मिली वञे। चाचा ऐं चाची आया हुया, हथ जोड़े माफ़ी पिया घुरनि त सोडल खे माफ़ कयो। सोढल खे माफ़ी ॾियणु या सज़ा ॾियणु इहो बाद जो मसइलो आहे। पहिरियां इहा ख़बर पए त हू हिन महिल आहे किथे। जॾहिं तोखे ख़बर पवंदी त छा तूं सोडल खे ज़िंदा छॾींदे? हाणे तूं ई ॿुधा, सोढल अहिड़ो कमु कयो आहे जंहिंजी हुनखे माफ़ी मिलणु घुरिजे। अञा त इन ॻाल्हि खे लिकाईंदा था अचूं, पर आख़िर इन ॻाल्हि खे लिकाईंदासीं केतिरो? जंहिं ॾींहुं बि इहा ॻाल्हि खुली न त बदनामी असांजो मुक़दर बणिजी वेंदी ऐं असां कंधु खणी किथे घुमी कोन सघंदासीं। बोलू अॼु शाम ताईं कीअं बि करे मूंखे इहा जांच करे ॾे त सोढल ऐं मुराद जी भेण हिते ॻोठ में आहिनि या के ॿिए पासे। वॾा बाबा ॿियो टियों ॾींहुं आहे, मूंखे सोढल नज़र न आयो। ॾिस कोशिश कर मता सोढल खे घर में लिकाए रखियो हुजऊं। क़ाइम वारनि जे घर में बि जांच करणी पवंदी। इहो कमु त तव्हांखे मां 5 मिंटनि में करे सघां बाबा साईं। त पोइ वञ, शाम ताईं पक्की जांच करे पूरी ख़बर खणी अच। हाज़िर बाबा साईं, शाम ताईं तव्हां ते ख़बर पहुची वेंदी। बाबा साईं हमरा कमु करे आयो आहे। किथे आहे? कमरे में आहे बाबा। घुरायसि हुनखे। ठीकु आहे बाबा साईं। अस्सलाम वालेकुम बाबा साईं जो ख़ैर। वाह देख को पसंद खुश हूंदा है। बेहवाल कंहिंखे लेटा रहे अली खान के बच्ची त कोन वेंदो न। हाशिम जो धक हिकु बाबा साईं, मुड़ुस पटी ते पूरो। जेकॾहिं एॾो वॾो कमु करे आयो आहीं त पोइ अञा ख़ामोशी छो आहे? इहो कमु ॻोठ खां परे करे आया आहियूं। इहा ख़बर मुराद खे शाम ते पइजी वेंदी। ओ वॾो चालाक। हाँ इहो कमु किथे कई? कच्चे तरह वञे पियो। बंद जे हेठां हमरा खे लेटाए आयो आहियां। फिलहाल तूं पासे उथिया। हाशिम जो धक हिकु, हमरा पटी ते पूरो। ठीकु आहे बाबा साईं। बाबा अदा खे कमु मिले नथो, मूं कमाइण शुरू कयो आहे। हाणे वाइदे मुताबिक़ पहिरां मुंहिंजे लाइ रिश्तो हथु कर। मां सुभाणे या ॿिए ॾींहुं मोलू कमदार सां ॻाल्हायां थो। छा हुनजी भेण तोखे पसंदि आहे? न बाबा न, इहा छोकिरी मूंखे पसंदि आहे। अदा मिठू जो रिश्तो के ॿिए हंधि कराए। सियाणो न थी, मां अंधो आहियां। छोकिरी ॾिठी न आहे, मूंखे पसंदि न ईंदी। मुतबर तव्हां पाण में न विड़ो। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, इहो रिश्तो तव्हांखे उतां न मिलंदो। मोलू खां रिश्तो वठणु मुंहिंजो कमु आहे। रुगो मिठू कमकार कंदो रहे। बाबा मूं अहिड़ो कमु तारियो आहे हाणे रोज़ 5-10 हज़ार मिलंदा। हाँ 5-5 हज़ार? अहिड़ो कहिड़ो कमु पियो करी
बाबा तव्हां ग़लति न सम्झो, मां अहिड़ो को बि कमु न कंदो जंहिंजे करे तव्हां परेशान थियो। हक़ लाल जी रोज़ी कंदो आहियां। बाबा मूं बि कमु ताड़े छॾियो आहे तमामु जल्द। मां बि तोखे पैसा आणे ॾींदुसि। वाह वाह, सॼी ज़िंदगी कमु उतारियो आहे पर कॾहिं कमु कयो त कोन थी। बाबा हाणे इहे ॿई कमु कंदा, हिननि वाइदो कयो आहे। तूं सिर्फ़ु बाबा हिननि जे लाइ रिश्तो ॻोल्ह। अदी खे असांजे वाइदनि ते एतबार आहे, पर बाबा कॾहिं बि एतबार कोन कंदो। तव्हांजी भेण तव्हांखे चङी तरह कोन थी सुञाणी, तॾहिं था तव्हां उनखे बेवकूफ़ बनायो। पर मां तव्हांजो पीउ आहियां पीउ, तव्हां मूंखे बेवकूफ़ नथा बणाए सघो। सम्झां थो बाबा, तूं शादी जा ॾटा थो ॾी, असां बि घोट कोन बणियासीं। हाणे मां वञी कयां थो ख़ुदकुशी। बुख में मरा पियो, असुल में थोड़ा मरा पियो, करे चांद जाओ। साओ कॾहिं सॼो हेत तुंहिंजो भाउ मिठू। अदा साक ॾिठे सको असांजो। मारे तूं वञ दुकानवार खे सामान वठी। मूंखे कोन ॾींदो, मूंखे ख़बर आहे तुंहिंजे कारपर जी। तोखे दुकान तां थूम जी ग़रीब कोन मिलंदी। मां घर जो पूरो सामान कढाए आयो, उन पूरो कढी छॾियो हूंदो। अदा जेकर खयूं अचे हा लही त कोन वञे हा न। मलाई कोन वञा, बाक़ी तूं न घर जो वेही सॼो ॾींहुं खटियुनि जूं वारियूं तोड़। अदा वञा खां वञा, तूं छितो रथी। ॿियो त कमु करे ई कोन थो सघे। घर जे कमु कनि त वेरे खे टप थो करे। अदा चए पियो त मूंखे 10,000 वठी ॾे, मूंखे को कमु करणो आहे। तूं छॾ ॾिने बागे, तूं हिकिड़ो कमु करिया। कहिड़ो कमु अदा? असां ख़बर ॿुधी आहे त सोडल गुलपरी खे भॼाए वियो आहे। इहो कूड़ आहे अदा, गुलपरी खे राज़न वारा वठी विया। तोखे इहा सॼी ख़बर मुराद वारनि जे घर वञण खां पोइ पवंदी। मुराद वापसि गुलपरी खे न पर ककर जी भेण खे कयो आहे। अदा इहो कीअं थो थी सघे? इहा वॾी गेम आहे, तोखे ख़बर कोन पवंदी। तूं वञ मुराद वारनि जे घर ऐं ॾिसी आहे त गुलपरी ऐं पूंज उते आहिनि। जेकॾहिं उते न हुजनि न त पोइ सोडल वारनि जे घर वञा, उते बि जांच कजां। अदा जेकॾहिं हू मूंखां पुछा कनि त मां कहिड़ो कूड़ हणंदसि त मां हिते छो आई आहियां? कूड़ जी का बि खोट कान्हे का। पुछनि न कोन को कूड़ हणी छॾिजां। कूड़ हणण में तोखे ठाही कोन मिलंदी। ठीकु आहे अदा, मां इहा जांच करे तव्हांखे शाम ताईं ॿुधायां थी। शाम ताईं ॿुधायां। सोट इहो धोखो असां सां मंसूर खान कयो आहे। मां त चवां थो हली हुन जी गिचीअ में हथ विझूं। मंसूर खान खां प्लान ज़रूरु वठंदासीं, पर इहा पहिरियां पक करण ॾे त इहो माजरो छा आहे। अदा मेर शाहनवाज़ खान असांखे पकी ख़बर ॾींदो। असां खां वधीक शाहनवाज़ खान जी कावड़ मुराद वारनि जे मथां आहे, त मुराद वारनि जी बदनामी मथां रईस पर्दो विझंदो। जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे जे सोडल गुलपरी खे भॼाए वियो आहे, पोइ पाण में विढ़ी तबाह थींदा। हू पाण में विढ़नि या न विढ़नि, असांखे को फ़र्क़ु कोन पवंदो। सिर्फ़ु हिकु चकर ख़बर पइजी वञे, पोइ इन सोडल जो पीछो असां पाण कंदासीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मुराद वारा बि सोडल जे ॻोल्हा में हूंदा। हू बि ज़ोर लॻाए ॾिसनि, असां बि मैदान में निकिरंदासीं। पोइ सोडल जी क़िस्मत असांजे हथ लॻे थो या उन्हनि जे। मुराद वारा उनजे मथां रिआयत करे वेंदा, पर असां उनखे ज़िंदा कोन छॾींदासीं। पहिरियां बि उहो हितां भॼी निकितो आहे। हींअर हुनखे इहो मौक़ो किथे ॾींदासीं सोट? सोडल खे ॻोल्हण एतिरो आसान न हूंदो। मुराद हुनखे पंहिंजे दोस्तनि वटि ॻोल्हींदो हूंदो ऐं असां हुनखे दुश्मननि वटि ॻोल्हींदासीं। पोइ तूं ई ॿुधाए त हुन वटि अॻु में केरु पहुचंदो। ये छोकिरी असांजे कॾहिं बि कान आई आहे, हींअर छो आई आहे? चाची ख़ुशि त आई न? हा मां बसि जीऊं पिया। चाची छा थियो आहे जो तव्हां सभु उदास आहियो? केरु सोचे त असां उदास आहियूं? चाचा तव्हां चओ या न चओ, तव्हांजा चेहरा ॿुधाइनि पिया। अमा तूं छॾ, तूं इहो त ॿुधाए हिते कीअं पंधि पई आहीं? चाची मां वई हुयसि मुराद जे घर, उते गुलपरी सां मिलण जे लाइ।
मूं सोचियो त घड़ी खन गुल परी सां कचहरी कयां, पर उहा त घर में नज़र ई कान थी अचे। ॿाहिरि निकिरी वई आ, छा तो वटि न आई आहे छा? मूं ॾे न चाची, मूं ॾे त न आई आ। वो थी सघे तो वज़ीरा वटि वई हुजे। चाची मां त वज़ीरा खां थियो पई अचां, उते बि न आहे। पो चाचा वारनि वटि वई हूंदी, तूं न्यापो ॾेई छॾ, मां चई छॾंदीमांसि। चाची को ख़ासि कमु न आहे, मां बस कचहरी लाइ आई हुयसि, न आहे त मां घर वापस थी वञा। जेका तुंहिंजी मर्ज़ी। चाची गुलपरी न हुते हुई न हिते आहे, सम्झां थी त दाल में को कारो आहे, पर तव्हां ॿुधाईंदो थोड़ी। चाची इहा ॻाल्हि लिकणी न आहे, भले तव्हां केतिरो बि लिकायो। पिरल असां शहर खां ॻोठ तरफ़ अचूं पिया त बंदि वारे रस्ते तां मुंहिंजी मोटरसाइकिल बीठल हुई। असां होॾे विया ई न आहियूं, तव्हां भुलिया हूंदो। मोटरसाइकिल त तव्हांजी पई लॻे। गाॾियूं त हिकु जहिड़ियूं खोड़ आहिनि, तव्हां तॾहिं सुञाणो आहे जॾहिं तव्हांखे गाॾी जे नंबर जी ख़बर हुजे हा। हा यार, नंबर त असां ई कोन ॾिठोसीं। शफ़ा गाॾी कंहिं ॿिए जी हूंदी, तव्हां असांजी सम्झी वेठा हो। ईअं ई हूंदो, मां पाण सोचां थो हुते तव्हांजो कहिड़ो कमु। अॼुकल्ह हर माण्हू वटि मोटरसाइकिल आहे, ज़रे घटि हिकु जहिड़ियूं लॻंदियूं आहिनि। जेकॾहिं ज़फ़र मुंहिंजे करे मारे वियो आहे त इहो ॾुख सॼी ज़िंदगी न वेठो। थी सघे तो ज़फ़र फुरूं कंदो हुजे। जेकॾहिं सोशल मीडिया ते इहा क्लिप हले थी पई त इहो कूड़ त न हूंदो? त पोइ छा इहो कूड़ आहे? कूड़ न आहे अम्मा, इहो दोखो आहे, दोखो। पुलिस जो ठाहियल हिकु ड्रामो आहे। मूंखे इहो त ॿुधायो अम्मा साहिब, उहो कहिड़ो फोरू आहे जेको फुर कंदे वक़्तु पंहिंजी वीडियो ठाहे ऐं सोशल मीडिया ते रखे पाण खे वायरल करे छॾींदो? पर ईअं बि त थी सघे थो त ज़फ़र जे कंहिं दुश्मन इहो कमु कयो हुजे। अम्मा साइण, अम्मा साइण, अम्मा साइण, मां तव्हांखे ॿुधायो न त ही पुलिस जो ठाहियल ड्रामो आहे ऐं हू नथा चाहिनि त मुंहिंजी पार्टी मज़बूत थिए। पर मंसूर खान, तव्हां त ग़रीबनि जी हक़नि लाइ आवाज़ था उथारियो, इन में उन्हनि जो कहिड़ो नुक़सान? नुक़सान आहे अम्मा साइण, जेके ग़रीबनि जो हक़ खाई वेठा आहिनि उन्हनि जो नुक़सान आहे। ऐं असांजो पुलिस अमलो, कानून जो मुहाफ़िज़ घटि अम्मा साइण, उन्हनि जो चौकीदार वधीक आहे। पोइ मूंखे इहो ॿुधायो त उहो कीअं चाहींदा त उन्हनि जे अकाउंट ख़िलाफ़ कोई आवाज़ उथारे? मां त पहिरीं ई चवंदी हुअसि त हिन में तव्हां लाइ वॾा मसइला पैदा थींदा। मां साइण, हक़ हासिल करण लाइ वॾी जदोजहद करणी पवंदी आहे। बाक़ी जेकॾहिं घुरण सां हक़ मिलनि हा त पोइ हिते को बि ग़रीब न रहे, न को मज़लूम रहे। ऐं कानून सभिनि लाइ इक्वल बराबर हुजे हा। पर हिते त सभु कुझु उबतो पियो थो लॻे। जंहिंजा हक़ आहिनि उहे ॿिया पिया था खाइनि, ऐं जंहिं कानून खे उन्हनि जी हिफ़ाज़त करणु घुरिजे उहे उन्हनि मथां ज़ुल्म पिया था कनि। हाणे जेसीं ताईं असां सभु गॾिजी उन्हनि ख़िलाफ़ हिकु मज़बूत तहरीक न हलाईंदासीं न, तेसीं ताईं इहे नाइंसाफ़ियूं ख़तमु थियण जूं न आहिनि। मां तव्हां लाइ दुआ गो आहियां, ख़ुदा कंदो तव्हां पंहिंजे मक़सद में कामयाब थींदी। अदा तो सही चयो हुयो, घर में न कूंज हुई, न गुलपरी हुई, न सोडल हुयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा, जॾहिं मां चाची हनीफा जे घर वयसि त उहे बि ॾाढा परेशान हुया। छा अदा सच में सोडल गुलपरी खे भॼाए वियो? का त गड़बड़ आहे, या त हुनखे भॼाए वियो आहे या त मुराद गुलपरी ऐं सोडल खे काॾे रवानो कयो आहे। अदा मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे जो तोखे इन ॻाल्हि जी कीअं ख़बर पई जो तूं अदी खे जाचूसी लाइ मोकिलियई? अरे असां ज़मानो रखूं था, असां ज़माने जा माण्हू, तो वांगुरु वात पटियल न ईंदो असांखे का ख़बर न पवे। अदा तूं त हर वक़्तु मूंखे टोकींदो रहे थो। तो कयां कोन तो ॻाल्हि तो कयां, घर खां ॿाहिरि निकिरंदे पोइ तोखे सुधी पवंदी त छा पियो थिए ॿाहिरि। अदा जेकॾहिं सच में सोडल गुलपरी खे भॼाए वियो त तूं छा कंदे? मां गुलपरी खे वापसि मोटाईंदुसि ऐं मुराद ते थोरो कंदुसि। छा यादि कंदो मुराद जवाननि सां पालो पियो आहे, ॿियो रे कहिड़ा न। छा अदा तूं सोडल खे ॻोल्हे वेंदे? तूं मूंखे सफ़ा ॾिठ मोगो सम्झो आहे, तोखे इहा ख़बर कान्हे त मीर शाह नवाज़ खान मूंखे पाण छो रखियो आहे? सिर्फ़ु ज़मीनूं संभालण लाइ? ज़मीन संभालण लाइ त ॿिया बि आहिनि, उहो मां छो? उहो इन करे जो रेस खे ख़बर आहे त मां वॾी उथी वेठी वारो माण्हू आहियां। ॻोठ जा मसइला न छा, पर रेस जा ॿिया बि मसइला मां हल कंदो आहियां। तो वांगुरु थोरी आहियां चरीच ॿ
अदा मोरो सच ची वाय असांखे को कोनी वा अदा तू चओ भाई तोखे ही ख़बर हूंदो। मरियम अदा वारा कोन आया आहिनि छा? पीरल आयो हुयो, ॿाहिरि निकिरी वियो। बाक़ी अली खान सुबुह खां ई ॿाहिरि वियल आहे। अली खान खे मूं पंहिंजे कम सां मोकिलियो आहे। छोकिरी नसीबा आई गुलपरी जो पुछे पई। मूं त घणी कोशिश कई लिकाइण जी, पर ॻाल्हि लिकंदी कोन। मूंखे त ईअं थो लॻे तेने रेस कमदार खे चयो हूंदो जांच करण लाइ, तॾहिं इहा छोकिरी असांजे घर आई हुई। इहो मां बि सोचियो त हूअ जाचूसी करण आई हूंदी, छो त उन खां पहिरियां असांजे घर त हूअ कॾहिं बि कोन आई आहे। जेसिताईं इहो शाहनवाज़ असांखे ख्वार ऐं बदनाम न कंदो न, तेसिताईं उनखे सुकून कोन मिलंदो। तो अली खान जो नंबर मिलायो? अदा नंबर बंदि जो मिले। नंबर बंदि थो मिले? जॾहिं त मूं उनखे पाण चयो त जिते बि हुंजी असांखे इतला कंदो रहिजां, पोइ बि उन नंबर छो बंदि कयो आहे? अदा हिकु ॿी ॻाल्हि बि ॿुधी अथमि। कहिड़ी ॻाल्हि? अदा अलाह ऐं मियो रस्ते में मिलिया। उहे चवनि पिया त बंदि जे हेठियां तव्हांजी मोटरसाइकिल बीठल हुई। असां जांच कई पर तव्हां मां केर बि नज़र न आयो। पोइ असां वापसि निकिरी आयासीं। छा तूं अली खान जो नंबर मिला? अदा नंबर बंदि पियो मिले। का अहिड़ी ॻाल्हि आहे छा? मरे माला आख़िर कंदो। पीरल मां ॿाहिरि हलां थो, तूं गाॾी कढी अच। ठीकु। मोलू ओ मोलू, मोलू पीए छो नथो? असल में मां बीठो हुअसि, पर टन वॾो हो न। हुकुम कर, ॿियो मिड़े ख़ैर आहे न? मोलू अदा मुराद चए पियो बाह एतिरी दुखाइजांइ जेका सुभाणे विसामी सघे। किथे ईअं न थिए जो उन बाह जे शोलनि मां तूं पंहिंजे घर जा कख बि साड़े राख करे छॾे। परंदड़ बाह जे विच में लपे ॾियण जी का बि ग़लती न कजां। इनखे ख़बर पइजी वई आहे त अधी उॾे छो वई आहे। माना त छोरी फड़ करे निकिरी वई आहे। माजिद तो पैसा हथ कया हुजनि न त पोइ कम खे शुरू कयूं। अदा खां पैसा घुरिया आहिनि, उहो रुपयो नथो ॾे। लॻे थो त हाणे चोरी करणी पवंदी। पोइ हाणे पंहिंजे घर खे खाट त कम शुरू कयूं। इहे 10-15 हज़ार 3-4 ॾींहंनि में कमाए वेंदासीं, पोइ वापसि रखे अचिजां। खुदनि छा मैनपुरी में एतिरी कमाई आहे जो पाण 3-4 ॾींहंनि में एतिरा पैसा कमाए वेंदासीं? मां मिलियो हुयुसि सेठ अकबर सां, चए पियो त अधु ते अधु, अञा बि मथे समझ। एतिरी त कमाई ज़रूरु हूंदी, तॾहिं त सेठ अकबर एॾा वॾा बंगला ठाराया आहिनि। अधु माल त रुगो पुलिस खे खाराईंदो आहे। किथे ईअं न थिए जो असां मैनपुरी खणी अचूं ऐं पुलिस छापो हणी असांखे पकड़े वञे, पोइ त ॿई उबता लाक में टंगियल हूंदासीं। जेके पुलिस खे मंथली कोन था ॾियनि न, उन्हनि जो ई माल पुलिस पकड़े थी। पर सेठ अकबर न पुलिस खे मंथली ॾींदो आहे, उनजो माल असां सरियाम खपाईंदासीं। तॾहिं बि पुलिस असांजे वार जो नालो बि न वठंदी। इहो सेठ अकबर जंहिंजो 70 मोरी खां हेठि मैनपुरी जो कारखानो आहे। इहो ई वॾो डीलर आहे सॼे ज़िले में। उनजी मैनपुरी हले थी, हज़ारनि में उनजा वापारी आहिनि। तूं रुगो माल हथ कर, बाक़ी मां सॼो कमु पको करे छॾियो आहे। पोइ अॼु राति अदा जे पैसनि खे ॾियां थो ॾारो, पोइ खट खटाए छा? असांजो कंहिंसां को बि झेड़ो न आहे। तूं परावन झेड़नि जे करे एतिरी त बाहि बारी आहे त किथे पंहिंजा कख न सड़ी वञनि। ही परायो झेड़ो न आहे करीमा, सौट जी इज्जत असांजी इज्जत आहे। ओ तुंहिंजो मतिलबु आहे त असां माठ करे घर वेही रहूं? पहिरीं त तूं पूंजी शादी मिठण सां कराए पियो, हाणे त उहा वञी ॿियनि जी थी। पोइ उन्हनि जे लाइ तूं पंहिंजो मथो छो पियो फाड़ाएं?
आहे कई में थम जेको राज़न जो मथो फाड़े। माण्हू नांग वरनि में खयूं घुमंदा था तनी किथे तू बि न ॾंगिजी पए। इन करे चवां थी त पंहिंजे घर में चुप करे वेही रहो। ॾिस करीब, मां चवां थो ॿार छा थो थिए छा नथो थिए इनखे तू छॾ, तू घर संभाल। मां त तुंहिंजी चङाईअ में आहियां, तोखे कुझु थिए थो उन ॾुख बि त मूंखे थींदो न। तू मुंहिंजे लाइ ॾुख न कजां, मां ॼाणा मुंहिंजी क़िस्मत। तुंहिंजो ॾुख न थींदो ॿियो कंहिंजो थींदो, तोखो सिवा मुंहिंजो हिते केरु आहे? सभिनी जो मालिक अल्लाह आहे, हू सभिनी सां ई भलाई कंदो आहे, बाक़ी केरु कंहिंजो सहारो नथो थी सघे। जेकॾहिं मां हूंदुसि न तॾहिं बि तूं ज़िंदगी गुज़ारे वेंदी, पर जेकॾहिं मां न रहियुसि तॾहिं बि तूं ज़िंदगी गुज़ारे वेंदी। हाणे हिनखे केरु सम्झाए त मां हिन खां सिवा ज़िंदगी कीअं गुज़ारींदसि? खबर पक्की आहे, न छोरी न छोरो ॿई गुम। चइबो मोड़ू त रसन जो अंदाज़ो सही हो, सोढली तूं छोरीअ खे भॼायो आहे। मूं लाइ कहिड़ो हुकुम आहे बाबा साईं? तो तेरी कहिड़ी ज़िम्मेदारी आहे मोड़ू? तुंहिंजो कमु आहे त तूं मुराद जे इज़त जो जनाज़ो कढी ॾे, ॿियो वरी तूं छा कंदे? बाबा साईं मां तव्हां तरफ़ अचां न त मुराद मूंखे धमकी ॾेई वियो आहे त मां का बि शैतानगिरी मुंहिंजो मतिलबु आहे शरारत कई त मां उबतो टंगियल हूंदुसि। छा थो ॻाल्हाए मोड़ू? सोचे सम्झी ॻाल्हाईंदो कर। तूं मीर शाहनवाज़ जो कमदार थी हिकु अदना मुराद खो थो तुझे। ईअं त मां कंहिं कमु कोन थो ॾिनो आहे, तूं भली कहिड़ो मुतबरी तो खाई कोन थो ॼाण मुंहिंजे बसि खातो त बाबो खई, पर चवां थो किथे धड़को करे त कुटे कमदार मोलू जॾहिं वॾे बाबे जो हथ तुंहिंजे सिर मथां आहे पोइ तूं कीअं न धड़को थिए? त मां पाण बि मुड़ुसु माण्हू आहे, मंठार चङनि भलनि जा पटका धूड़ करे छॾिया आहिनि। ॿियो त वॾे बाबे जो हिन महिल हथ पाए, हाणे सोच त मां पंपोर खे पाए कीअं ॾींदुसि, ॿियो त मिले ख़ैर आहे न। त पोइ वन कमदार, जेतिरी बाहि ॿारे सघी ॿार जी, घबराए जान, तुंहिंजे पोयां मीर शाहनवाज़ ख़ान बीठल आहे, जेको हथ तो तरफ़ वधंदो उहो हथ ई कटियो वेंदो। वॾा बाबा हथ वधण जे लाइ कुहाड़ा तयारु करे छॾिया, बाक़ी राति वञी मां ॿारनि ॿारियां थो, ॿियो वरी ख़ैर आहे न। मंठा अरे मज़ो ॾिसजां, इहो चरियो वञी मुराद जे रातिनि जूं निंडूं ई फिटाए छॾींदो, ऐं मौत खां वधीक ही मुराद जे बदनामीअ जो सबबु बणिबो। सोप सीरियल दोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।